दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे सोप सीरियल वीरनि जी बस्ती। दोस्तों वीरनि जी बस्ती में तव्हां इहो ॾिठो हूंदो त बेज़ार ख़ान खे शामिर तपाए छॾियो आहे, फ़ोनूं हणी हणी कंहिं टाइम कहिड़ी ॻाल्हि कंहिं टाइम कहिड़ी ॻाल्हि। ऐं हाणे बेज़ार ख़ान फाथो आहे शामिर मां त हीअ कहिड़ी भला मुंहिंजे कंध में पई आहे। ऐं शामिर ख़ान पंहिंजा टेलर ॾेखारे थो बार बार ऐं कीअं बि करे जेको आहे बस इन खे गिरफ़्तार करणु चाहे थो बेज़ार ख़ान खे। ऐं इहे बेज़ार ख़ान जी कंध में इहे खून केस सभु कुझु हणणु चाहे थो। पुलिस खे बि ख़रीद करे चुको आहे शामिर ख़ान, लेकिन शामिर ख़ान खे जेके घरों अंदरूनी ख़तरो आहे इहो शामिर खे अॻिते हली कमज़ोर कंदो। ऐं शामिर खे रुख़सार ऐं हेॾा शिरोज़ जेका वार्निंग बि ॾिनी आहे, इहे जेको आहे न मसइला इन खे कमज़ोर कंदा। बाक़ी उहे शामिर बि होशियार बि आहे, शातिर बि आहे, पर शामिर कंहिं न कॾहिं चकर में फासी वेंदो। इन्हनि में वक़्ती तौर ते उनखे कामयाबी मिली आहे, लेकिन शैताननि जा गुण अञा रखियल आहिनि जेका शामिर ख़ान जे कंध में पइजी सघनि था। बाक़ी ड्रामो अञा ढिघो हलंदो, एतिरो खुटणो न आहे जल्दी। ऐं ड्रामो जीअं जीअं हाणे अॻिते वधी रहियो आहे तीअं तीअं ज़बरदस्त बि थींदो पियो वञे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां ॿिए वीडियो में ॿिए अपडेट में। तेसीं ताईं असांजे उदासी TV यूट्यूब चैनल खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु करे छॾींदा, दुआनि में यादि रखंदा।